सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे असा दिसत नाही तर असा हा रोज सुबुजो यात मंदिर में ना आयो यावरी पंहिंजे घर में ही बड़ियल मंदिर में तैयार थी करे सब का उन्हीं मालिक जे अॻियां सबका पहिरीं शीश झुकाईंदा आहियूं। ये तकरीबन असां सभिनी खे हिकिड़ो मामूल बणियल हूंदो आहे। असां सभिनी जो तकरीबन हर रोज हिकिड़ो जीवन बणियल हूंदो आहे ऐं हक़ीक़त में उहो ई असांजो जीवन हूंदो आहे, उहा ई असांजी ज़िंदगी हूंदी आहे। छाकाणि असां सभिनी खे सभ खां पहिरीं त इहो यादि रखणु खपे असां ते मालिक जी वॾी कृपा थी, उन असांखे इंसान बणायो, उनजो इंसान बणाए करे कमु पूरो थियो। हाणे इंसान बणजी करे असांखे रहणो आहे, इहो असांजो फर्ज़ आहे त असां इंसान बणजी करे रहूं। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं उनमें अगर असां थोड़ियूं पंहिंजो पाण में चेंजिस आणींदा आहियूं, बदलाव आणींदा आहियूं त असांजो जीवन बणिजी वेंदो आहे, असांजी ज़िंदगी ठही वेंदी आहे। तंहिंजे करे असां ॾिसंदा आहियूं असां कॾहिं बि मंदिर में के गलत चीज या गलत व्यवहार के बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। कॾहिं चई सघूं या न चई सघूं, लेकिन अगर मंदिर में कुछ गलत थे असांखे चङो न लॻंदो आहे। बेशक असां सॼा सारा गलत हुजूं, असां में केतिरी आदतूं हुजनि, असां में केतिरियूं कमियूं हुजनि, लेकिन जॾहिं बि असां कंहिं मंदिर ते ॻाल्हाईंदा आहियूं असां चवंदा आहियूं इहा चीज मंदिर में न हुजणु खपे, इहा चीज मंदिर में न थियणु खपे। जॾहिं त करण वारा असां सभु पाण हूंदा आहियूं, हलण वारा असां सभु पाण हूंदा आहियूं। जेका चीज असांखे आदत हूंदी आहे असां चवंदा आहियूं उहा बि मंदिर में न थियणु खपे। असां जेको मंदिर में का चीज गलत न सही सघंदा आहियूं, छाकाणि मंदिर ई असांजी उम्मीद जी आख़िरी किरण हूंदी आहे, मंदिर ई असांजो आख़िरी सहारो हूंदो आहे। त कॾहिं बि कुझु थियो त वरी बि इहो ई बचाईंदो, वरी बि असांखे इहो ई इंसान बणाईंदो, वरी बि असांखे इहो ई ठाहींदो।